हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु समय सिकंदर बादशाह कंहिं जोगी महात्मा जी शेवा कई। जोगी वॾो ब्रह्म वेता, ज्ञान जो वॾो ॼाणू हुओ। अंधरनि खे वस में रखियो वियो। जोगीअ बादशाह हुन जी घणी ख़िदमत कई, छो त हिनखे ख़बर हुई त भारत वर्ष में पूरनि महात्माऊं आहिनि ऐं पूरनि फल ॾियनि था। इहो महात्मा बि बादशाह ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि चयाईं त गुरु जेको घुरणो हुजे। सिकंदर बादशाह ते संत राज़ी त थियो, पर हिन घुरियो चक्रवर्ती राज, मतिलबु सभु राजाउनि जे मथां राज। जेतिरा राजा दुनिया में आहिनि न, उन सभिनी जे मथां राज। महात्मा चयसि त अड़े मूर्ख, घुरे छा थो? तोखे हेतिरो राज आहे, उन में तृप्ति न थिए थी त वधीक सारी सृष्टि जो राज मां बि किथां ॾपंदे? बादशाह जा ख़्याल दुनियावी हुआ। सो चवणु लॻो त साईं, मेड़ करणी अथव त कयो। फ़क़ीर घणो ई सम्झायसि, पर हिन न मञियो। आख़िर महात्मा चयसि त चङो, ही खोपड़ी वठि ऐं हुन में इहे कणिक सां भरे मूंखे ॾे। सो हिन सोचियो त खोपड़ी में दाणा केतिरा पवंदा, सो कणिक छह हुजां। न को हुन जोगी खे तृप्ति थींदी। ईअं तो कयां, हीरनि ज्वारनि सां थो खोपड़ी भरे ॾियांसि। हुकुम कयईं त खज़ानो खोले हिन खोपड़ी में हीरा ज्वार मोती लाल विझो। माण्हू वञनि पिया विझंदा, पर इहा भरिजी ई न पई खोपड़ी। खज़ाना खुटी विया, पर खोपड़ी अधूरी ई रही। सिकंदर जा चढ़ी विया। ॾाढो हैरान थियो। फ़क़ीर चयसि त छो थो ईअं ख़्याल में पवे? मूं करामत त कान कई आहे। ही हिकु मर्द जी खोपड़ी आहे, उन में केतिरो बादशाहूं अचनि त बि तृप्ति कीअं न ईंदी। को साबित करे त हिन खोपड़ी खे तृप्ति आई आहे। अड़े सिकंदर, तुंहिंजी खोपड़ी में बि तृप्ति कीअं न ईंदी? वरी अञा बि वधीक इच्छा थींदी। खणी स्वर्ग जो राज मिले त बि शांती कान ईंदी। इहा का शइ गुरु जंहिं मां शांती अचे। इहो त आत्म ज्ञान आहे, जंहिं मां ई सची तृप्ति ऐं शांती मिलंदी। तृप्ति 3 क़िस्मनि जी आहे, पर सभु थोरे वक़्त लाइ थियनि थियूं। हिकु भोजन खाइण वक़्तु जॾहिं डव थिए थो, पर इहा तृप्ति हमेशह रहे त मनुष्य हूंद पाण नारायण थी पवे। पर कुझु वक़्त खां पोइ वरी बुख थी लॻे। ॿी तृप्ति शमशान भूमि में थिए थी, जॾहिं मुर्दो ॾिसी वैराग अचे थो त इहा छा खणी वञणो आहे, पर ॿाहिरि निकिरण खां पोइ जल्द ई साॻियो हाल थी पवे थो। तॾहिं को इंसानु मरंदो आहे, तॾहिं पाण तृप्ति ईंदी आहे। पाण ॾिसंदा आहियूं पंहिंजे अंदरि वैराग जाॻंदो आहे त हिन एतिरो कमायो, पूरी ज़िंदगी हिन एतिरो ई सभु कुझु मेड़ियो, पर खणी अॼु कुझु पोइ थो वञे। ईअं पाण खे तृप्ति थींदी आहे। पर पाण शमशान भूमि मां जीअं ॿाहिरि निकिरंदा आहियूं न, त साॻियो ख़्याल पुराणे वारा, पैसो, मेड़, दुनिया, गुम, भला भला भोजन खां भॻवान खे भुल। टीं तृप्ति थिए थी गृहस्थ में स्त्री सां विषय संबंध खां पोइ। इहा बि थोरे वक़्त लाइ आहे। इन करे भॻवानु चवे थो त सभु कर्म ब्रह्म अर्पण करियो, मूंखे अर्पण करियो त अंतकरण शुद्ध थींदो ऐं आख़िर ज्ञान पाए मोक्ष जा अधिकारी बणिजी जनम मरण जे चकर खां आज़ाद थी परम शांति खे प्राप्त कंदासीं। चओ जय सिया राम। अगरि ही कथा तव्हांखे सुहिणी लॻे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। असांजे YouTube चैनल आत्म ज्ञान ते वञी विज़िट कयो, जिते तव्हांखे पुराणियूं कथाऊं मिलंदियूं। उन्हनि खे ॿुधो ऐं लाइक ऐं सब्सक्राइब कयो। चओ जय सिया राम।